माल खणी आहिनि 35 बकरियूं 5 गऊं हिकिड़ो स्कूटर ऐं सजल थे खां शाम जो पोइ असांजे घरनि जे मथां गोलियुनि जा वसकारा आहिनि। अखि धाड़ियल, नना धाड़ियल, अपीस धाड़ियल, करंट धाड़ियल, मेवो धाड़ियल, सजल थे खां असांजे घरनि जे मथां गोलियुनि जा वसकारा आहिनि। असांजी तमामु ज़ुल्म आहे, जंहिं करे इहे माण्हू वरी सभु मल्क साहिब जा गार्ड आहिनि। केरु आहिनि ज़ात बुरफत शोधा बुरफत मेवे जे ॻोठ जा, अक जे ॻोठ जा, सभु मेवे जा ॻोठ जा, अक जे ॻोठ जा, इहे शोधा धाड़ियल। जंहिं करे माना त बूला खान पुलिस थाणो, नूरियाबाद पुलिस थाणो, सरी पुलिस थाणो हुननि सां मिलियल, जंहिं करे हे झलझल नथा। महिरबानी हुकूमत कंदी हिननि खे गोलीअ जो ऑर्डर थींदो। असां सां वॾो ज़ुल्म आहे। असांजा 12 लख जो माल पहुच, 12 लख जो माल पहुच ऐं 12 लख मुंहिंजो ख़र्चु, हे असांजा माल विया आहिनि। असांजी तमामु ज़ुल्म आहे। हीअ क़ौम जेकी बि कुस्तान जो तर, हाजी रमज़ान, लुकमान, बादल, मल्क साहिब, पाण मल्क जा पुट आहिनि, ॾुधर कादर ॾुधर, जेके मल्कनि मुजाद खां सभिनी खां पुछीसनि त हे असां वटि दाई आयो या कोन आयो आहे। 6 महीना मल्क साहिब जो ओताकत हलियो ई मुंहिंजो को मसइलो ई कोन थो हल थिए। इन जे करे मां पंहिंजो हड़ताल करियो, रोड बंदि करियो थो या चङो अचंदो, रोड खोलाईंदो, मुंहिंजो माल खॼी अचंदो, मुंहिंजो मसइलो हल थींदो, मां रोड खोलींदो। ॿ साल गुज़री विया बाबा बंदि शरीर बीमार माण्हू 4-5 ठगियूं काए विया पोला बिल्ली भगत करे खयो ताड़े उन्हनि सां गॾु काए माना घर में आहिनि। उन्हनि हिन सां फ़ैसिलो न कयो, उन जी वजह सां ही माना रोड बंदि थी वियो। उन जी वजह सां छो त हीउ ग़रीब मिस्किन मुताल पई आहे, हिनजी चीज़ हिनखे वापसि मिले ॿियो को मुताल